अल्लाह ताला जे हुक़ूक़ मां छा मुराद आहे? जवाब: अल्लाह ताला जे हुक़ूक़ मां मुराद आहे उहे फ़र्ज़ आहिनि जेके अल्लाह ताला तरफ़ां इंसाननि ते लागू थियनि था। उन्हनि जो मुकमल अदा करणु हर इंसान जो फ़र्ज़ु आहे। सवाल नंबर 2: हर कमु कहिड़े जज़्बे सां कयो वञे? जवाब: जेको कमु बि कयो वञे अल्लाह ताला जी रज़ा जे लाइ हुजे, ॾेखा या नाले वग़ैरह जे लाइ न हुजे। सवाल: अल्लाह ताला जो सभ खां बुनियादी हक़ बाननि ते कहिड़ो आहे? जवाब: अल्लाह ताला जो बाननि ते सभ खां बुनियादी हक़ हीअ आहे त अल्लाह ताला जे ज़ात खे हिकु मञियो वञे। अल्लाह ताला जी ज़ात व सिफ़ात में कंहिं ॿिए खे शरीक न सम्झो वञे, सिर्फ़ु उन जी इबादत कई वञे। सवाल चोथों: असांखे सभिनी खां वधीक मुहबत कंहिं सां करणु घुरिजे? जवाब: अल्लाह ताला जो बाननि ते हक़ आहे त उहे सभ खां वधीक अल्लाह ताला सां मुहबत कनि। सवाल पंजों: अल्लाह ताला जो ज़िक्र कहिड़ीअ रीति कयो वञे? जवाब: अल्लाह ताला जो ज़िक्र कसरत सां कयो वञे।